अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां सिखंदासीं त कंहिं बि एप्लीकेशन खे मॉडिफाई कीअं कजे, उहो बि बग़ैर कंहिं सॉफ्टवेयर जे। जीअं दोस्तों अक्सर असां केतिरियूं एप्लीकेशनूं इस्तेमालु कंदा आहियूं जेके मूड हूंदियूं आहिनि, यानी मॉडिफाई थियल हूंदियूं आहिनि। जीअं व्हाट्सअप गोल्ड, व्हाट्सअप GB, काइनी मास्टर मूड वग़ैरह वग़ैरह काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं आहिनि। जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो था त पोइ हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। त सभ खां पहिरीं असां वेंदासीं कंट्रोल पैनल में। उन खां पोयां कैटेगरी हिननि जी रखंदासीं लार्ज आइकन। उन खां पोयां फोल्डर ऑप्शंस। उन खां पोइ व्यू। अच्छा, उन खां पोयां हेठि अचो हाइड एक्सटेंशन्स फॉर नाउन फाइल टाइप्स, इनखे अनमार्क कयो। जीअं उन खां पोयां अप्लाई ओके। हाणे अचो उन जी फाइल ते जेको तव्हां रखियो आहे उनखे रीनेम करे उन खां पोयां जेको APK लिखियलु आहे इनखे तव्हां ज़िप लिखो, ZIP ज़िप। थी वियो। हाणे इनखे एक्सट्रैक्ट कयो या हिते ॿियो फोल्डर ठाहे उन में रखो सॼी डेटा खे। जीअं सिलेक्ट आल, ॾिसो सिलेक्ट आल। हाणे तव्हां सिंपल कॉपी करे हुते पेस्ट करे सघो था, तॾहिं बि थी सघे थो, या ड्रैग एंड ड्रॉप करे सघो था। जीअं मूं हीअं थोड़ी देरि लॻंदी, छो जो इहो डायरेक्ट एक्सटेंड थींदा। इहे थी रहिया आहिनि ऐं कुझु फाइल असांजे साम्हूं अची चुका आहिनि। बाक़ी कुछ ही देर 15 सेकंड्स रिमेनिंग। वेट था करे वठो। त इहे सभु थी चुका आहिनि। हाणे को फोल्डर खोलियो, मिसलन को फोल्डर खोलींदुसि, जॉब टाइम, को बि हिकिड़ो को फाइल खोलियो। ही फोल्डर HTML मथे इहो पिक्चर आहे त इनखे तव्हां एडिट करे सघो था एडोब फोटोशॉप सां या कंहिं बि ॿिए फोटो एडिटर सां। हिते इहो आइकन आहे, असल में आइकन तव्हां चेंज करे सघो था। नंबर 2 HTML, जेकॾहिं तव्हां प्रोग्रामिंग ॼाणो था, जावा, HTML, CSS, PPH वग़ैरह, त आसानी सां तव्हां एडिट करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे हिन बारे में ॼाण न आहे त हिनखे वधीक छेड़छाड़ करण जी ज़रूरत न आहे, छो जो हुन में काफ़ी अहिड़ा टैग लॻियल हूंदा आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि टैगनि खे रिमूव कयो त उहा एप्लीकेशन कमु करण ई छॾे ॾींदी। जीअं स्मार्ट लिखियलु आहे, हिनखे आउं बिग लिखंदुसि, पर छो इहो टाइटल आहे ऐं टाइटल में को मसइलो न आहे। पर वरी बि आउं हिनखे सेव करे ॿियो फाइल खोलियां थो। जीअं मिसलन जावा जो को फाइल, जावा या गूगल जो को फाइल खोलियां थो, प्रोजेक्ट एप्लीकेशन। हाणे तव्हां ॾिसो पिया मथे एप्लीकेशन। हाणे हिननि में जेकॾहिं असां का चेंजिंग कई त उहा एप्लीकेशन ई कोन हलंदी। सिर्फ़ु इहे जावा जा अलर्ट आहिनि जेके असांखे एप्लीकेशन खोलण सां ई हिकिड़ो नई पॉपअप विंडो खुली वेंदी आहे, असांजे साम्हूं ईंदी आहे, उनखे अलर्ट चइबो आहे। हाणे हिनखे ॿीहर असां APK में कीअं ठाहियूं? जीअं त सॼी खे सिलेक्ट करियो ऐं उन खां पोयां सेंड टू, सफ़ा सवलो तरीक़ो आहे, मथे 7 ज़िप सां तव्हां करे सघो था, पर सेंड टू ज़िप फोल्डर थी चुको आहे। हाणे इन जे अॻियां जेको ज़िप लिखियलु आहे इनखे डाए APK लिखो। ही तव्हांजी एप्लीकेशन तैयार थी वई। जी दोस्तों, उमेद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अहिड़नि दिलचस्प वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। मिलां थो उन खां दिलचस्प वीडियो सां गॾु। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई GS।